ख़बर शामिल कंदासीं। मातली मद शहर में काफ़ी सालनि खां ब्यूटिफिकेशन जो कम रोलड़े जो शिकार। मातली इताद पारां एहतजाजी मुज़ाहिरो। मातली इताद जे सदर मोहम्मद रफ़ीक मेमुन, मुनव्वर समो, अली चौहान, इसाक कश्मीरी, मोहम्मद अली कास्केली, जबल सिंधी ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त ब्यूटिफिकेशन जो कम काफ़ी सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। मातली जो कारोबार पिण तबाह थी चुको आहे। रोडनि नालनि में नाक़स मटीरियल इस्तेमाल थियल आहे ऐं बिजली जा थंबा रोड जे विच ते लॻल आहिनि जेके केड़ी महल बि वॾो नुक़सान ॾेई सघनि था। चूंडियल नुमाइंदा मुकम्मल तमाशाई बणियल आहिनि ऐं शहरी अज़ाब जो शिकार थियल आहिनि। अॻवाननि चयो त जेसीं ताईं शहर जो कमु मुकम्मल न कयो वेंदो तेसीं ताईं रोडनि ते मुज़ाहिरा कया वेंदा। ख़बर शामिल कंदासीं मठियारी मां। त मठियारी जे मदीना मस्जिद में इख़्तितामी रूहानी महफ़िल मुनक़िद कई वई जंहिंमें ख़लीफ़ा हाफ़िज़ बिशरत ताहिरी ख़ुसूसी शिरकत करे इख़्तितामी रूहानी महफ़िल खे ख़िताब करे चयो त दीनी शरई मसाइल सिखण वक़्त जी ज़रूरत आहे। अॼुकल्ह जे मसरूफ़ दौर में 20 रोज़ा बुनियादी शरई कोर्स मुनक़िद करण ऐं मठियारी जे नौजवान मुस्लमान शागिर्द जो रोज़ानी टाइम करण दीनी दुआ आख़िरत जी कामयाबी जी ज़मानत आहे। प्रोग्राम में शागिर्दनि जी बहितरीन कारकर्दगी ऐं मुकम्मल हाज़िरीअ ते मञता सर्टिफिकेट पिण तक़सीम कया विया। जॾहिं त मठियारी मीडिया हाउस खे बहितरीन रिपोर्टिंग ते मठियारी ज़िले जे सीनियर ऐं मठियारी मीडिया हाउस जे मेहनती सहाफ़ी अली फैज़ान कास्किलीअ खे बहितरीन सहाफ़ती कारकर्दगी ते मञता सर्टिफिकेट पिण ॾिनो वियो। सर्टिफिकेट हाफ़िज़ बिशरत ताहिरी मेमुन तक़सीम कया। जल्द प्रोग्राम में मठियारी जे समी आशिकानी रसूल सुमेत रूहानी तुलबा जमायत जे ज़िले मठियारी जे सदर ऐं तमाम उहदेदारनि व मेंबरान सुमेत मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऑर्गेनाइजेशन जे उहदेदारनि मेंबरान सुमेत मठियारी जे मौजूद शख्सियतनि हाफ़िज़ अब्दुल जब्बार कास्किली, हाफ़िज़ गुलाम नबी कास्किली, हाफ़िज़ इम्तियाज़ कुरैशी, बशीर अहमद कतरी, सलीम कतरी, काज़ी इखलास, फ़कीर शबीर अहमद मला ऐं ॿियनि पिण वॾे अंग में शिरकत कई। ख़बर शामिल कंदासीं। मीरपुर माथिलु मां त सूबाई वज़ीर ऐं ख़सूसी मामन जी खुलियल कचहरी मुनक़िद कई वई जंहिंमें सूबाई वज़ीर फराज़ डेरो, ख़सूसी मामन राशिद रबानी ऐं मुकम्मल ज़िले इंतज़ामिया कचहरीअ में मौजूद हुआ। उन मौक़े ते डीसी घोटकी मोहम्मद ख़ालिद सलीम आवाम जे मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदे चयो अंदर ही कंप्लीट हो जाएगी। ऑल्दो काफ़ी साल लगे मगर ये कि इस फाइनेंशियल ईयर में कंप्लीट हो जाएगी। इसी तरह ड्रेनेज स्कीम है जो कि घोटकी के अंदर है, वो बड़ा एक मेगा प्रोजेक्ट है, वो भी उसके ऊपर हुकूमत सिंध की तरफ से पैसे रखे गए हैं और इंशाल्लाह जल्द अज जल्द वो भी कंप्लीट की जाएगी। जहाँ तक दाद लगारी का ताल्लुक है वहाँ पे 5 किलोमीटर का जो रेडियस के अंदर गैस मुहैया करनी है, इसके अंदर सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट की इम्प्लीमेंटेशन बेंच है जो कि सुप्रीम कोर्ट की डायरेक्शंस को इम्प्लीमेंट कर रहा है। वो बेंच इसमें जो 5 किलोमीटर का रेडियस है उसके अंदर जो डिस्ट्रीब्यूशन कंपनीज हैं जैसे SSGC है, सुई सदर्न गैस कंपनी या SNGPL है, उनकी जिम्मेदारी है कि वहाँ पर वो प्रोवाइड करें। इसके लिए इम्प्लीमेंटेशन बेंच इसको देख रहा है, फंड्स रिलीज करवा रहा है। इंशाल्लाह जैसे ही वहाँ से ये इन कंपनीज को फंड्स निकलते हैं, रिलीज होते हैं, तो उससे ये सारे के सारे मसले मसाइल हल हो जाएंगे। जो दाद लगारी है उसकी एस्टिमेशन भी हमारे पास मौजूद है। अराउंड 31 मिलियन रुपीज़ हैं जो कि दरकार हैं, जो कि सारी इस शहर को गैस सप्लाई कर देंगे। तो काम चल रहा है। ऑब्वियसली सरकारी मामला है, इसमें थोड़ा सा टाइम लगता है। इंशाल्लाह कोशिशें हैं कि जल्द अज जल्द मसले के हल हो जाएंगे। ख़बर शामिल कंदासीं। मातली मां त ब्यूटिफिकेशन जे तरक़ियाती कमनि बाबति इजलास थी गुज़रियो जंहिं जी सदर डीसी बदीन हफ़ीज़ अहमद सियाल कई, जंहिंमें चेयरमैन अब्दुल रऊफ़ निज़ामानी, असिस्टेंट कमिश्नर सनाउल्लाह, सदर काउंसलर हाजी रिज़वान अहमद क़ाइमखानी, वसी राजपूत, हाजी करीम इनोसियाल ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते शहरनि ऐं काउंसलनि पारां चेयरमैन ते इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त चेयरमैन शहर अंदरि मनपसंद इलाक़नि में कमु कयो आहे। केतिरनि ई वार्डनि खे नज़रअंदाज़ पिण कयो वियो आहे। ब्यूटिफिकेशन जो कमु केतिरनि महीननि खां बंदि पियल आहे, जंहिं ते डीसी बदीन ख़ातिरी कराईंदे चयो त मेन रोड जो कमु आचर खां शुरू कयो वेंदो ऐं फेज़ 2 जा बिल रहियल कमु जल्द थींदा त शहर अंदरि समूरा कमु मुकम्मल कया वेंदा। ज़ुमाहिया साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं। खेंजू मां त खेंजूअ खां ॾेर की तरफ़ ईंदड़ रोड जी मेन डुडल पुल जो कमु शुरू। रवासियुनि में ख़ुशीअ जी लहर। कुझु ॾींहं पहिरियां सोशल मीडिया ते रवासियुनि पारां हलायल तहरीक ते जहांगीर ख़ान शर वाइदो कयो त पुलूं पंहिंजे ख़र्च ते ठाराईंदुसि। नेठि वाइदो वफ़ा करे पुलनि जो कमु शुरू कयो वियो आहे। उन मौक़े ते रवासियुनि ॿुधायो त पुलूं केतिरे अरसे खां टुटल हुयूं। डीसी घोटकी सुमेत रोड खाते जे इंजीनियरनि जी ऑफिस में वञी दरख़्वास्तूं बि जमा करायूं पर ठुलनि आसरनि ते रखियो वियो। उन मौक़े ते जहांगीर ख़ान शर ॿुधायो त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां सोशल मीडिया ते तहरीक हलंदी रही पर कंहिं बि सार नाहे लधी। उन लाइ पंहिंजे घरां पुलनि जो मटीरियल ख़रीद करे पुलूं ठारायां पियो। उन चयो त खेंजूअ में क़ाइम 4 खां 5 पुलूं तमामु घणी ख़राब हालत में आहिनि। अवाम जी तकलीफ़ुनि खे महसूस करण जी ज़रूरत आहे। हिते रोज़ केतिरा ई हादसा पेश अचनि था। मासूम ॿारड़ा चिॿाड़जी वञनि था। मीडिया ते ख़बरूं अचण खां पोइ फौरी तौर ते पुलूं ठाराइण शुरू करायूं आहिनि। अञा बि वधीक मटीरियल जी ज़रूरत आहे। उन करे रोड खाते ऐं डीसी साहब तोड़े निजी कंपनियुनि खे घुर्जे त उहे खेंजूअ जे पुलनि ऐं रोडनि ते ध्यानु ॾियनि ऐं इंसानी जानियूं बचाइनि।
वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।